टंडोजाम मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर सरफराज अहमद मूजिब अंजुमन गुलामा कलंदर वेलफेयर सिंध के तरफा सुल्तानाबाद भरिसां सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत मोहम्मद अली कलंदर जी सालियाने उर्स मुबारक के मौके ते संदन आख़िरी आरामगाह वेझो हज़ारे अक़ीदतमंदन के अंजुमन गुलामा कलंदर जे सरवाण सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी ख़िताब कंदे चयो त दुनिया अफ़रा तफ़री इंतिशार ऐं नफ़सियाती जंग जो शिकार थी चुकी आहे। दुनिया में मज़लूमनि जा हक़ ग़ज़ब कया पिया वञनि ऐं उन्हनि सां नाइंसाफ़ियूं कयूं पियूं वञनि। असां पंहिंजो असल कमी विसारे पंहिंजे ख़्वाहिशनि जी पूराई में लॻी विया आहियूं। इहो ई सबबु आहे जो समाज के ज़हनी रूहानी ऐं जिस्मानी बीमारियुनि घेरे वरितो आहे। तक़रीब में सिंध बलूचिस्तान ऐं पंजाब समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां अक़ीदतमंदनि जी वॾी अंग शिरकत कई। मुल्क जी कुंड कुर्छ मां आयल 1 खरब 75 अरब 17 करोड़ 41 लख खां वधीक दुरूद शरीफ़ 25,674 ख़तम क़ुरान शरीफ़ 506 दलाइल ख़ैरात ऐं 1,27,000 कुल शरीफ़ ऐं ॿियनि आयतुनि जो गॾियल दुआ अंजुमन ग़ुलामान कलंदर जे सरबराह सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी पढ़ी। इन मौके ते सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी जो लिखियल किताब असबाक़ इश्क तोहफ़े तौरु विल्हायो वियो। जड़त तक़रीब में सैयद अली हैदर शाह, सैयद अब्दुल रहमान शाह, मोहम्मद इब्राहिम हालेपुट्टो, मोहम्मद उर्स जतोई, शबीर बुरफ़त, मोहम्मद बख्श नाहियो, नवीद कुरैशी, नेमतुल्लाह मस्तोई, आदम सोलंगी, शेर खां पंवर, रफ़ीक अहमद काकेपोटो, सैयद ख़ुदा ॾिनो शाह, सैयद महबूब शाह, मंज़ूर सोलंगी, गुलशे लोची ऐं ॿिया मौजूदु हुआ।